नासिर टंडो आदम जी अदालती लॉकअप में पुलिस मुकाबले वाले केस जा 3 कैदी फरार थी विया। पुलिस एक जवाबदार के सोगो करे वरतो आहे। वधिक तफ़सील मालूम कयूं था शिराज समूह खां। जी शिराज, छा वधिक तफ़सील आहे? जी, ही वाक़ियो टंडो आदम अदालत में पेश आयो आहे, जिते सांगड़ जेल में कैद हुआ 3 कैदी, जिनके जेको आहे पुलिस जेको आहे जेल पुलिस आहे उहा हिते अदालत में पेशीअ लाइ खणी आई सुनवाई लाइ। जितां उन्हनि खे लाकअप में बंदि कयो वियो। उहे 3 कैदी जेके आहिनि उहो वॉशरूम आहे लाकअप जो जेको जुडिशियल लाकअप आहे उन जे वॉशरूम जी का दरी हुई, उन मां जेको आहे सो फरार थी विया। जंहिंमां हिकु ॼणे खे जेको पुलिस पकड़े वरितो आहे, जंहिंजो नालो आहे अली गुल परियाड़। जॾहिं त 2 जवाबदार जेके आहिनि उन्हनि में हिकिड़ो बचल रिंदा ऐं इलियास सांद जेके फरार थी विया, अञा ताईं हथ न अची सघिया आहिनि। पुलिस मूजिबि इहे 3 कैदी जेके आहिनि मुख़्तलिफ़ मंशियात चोरियुनि फुरुनि ऐं ॿियनि पुलिस मुक़ाबले समेत ॿियनि केसनि में घुर्बल हुआ ऐं उन्हनि ते इहे केस दाख़िल आहिनि। पुलिस जेको आहे सो तक़रीबन महीनो अॻु इहो जेको अली गुल परियाड़ आहे इन खे जेको आहे हाफ़िराई कयो, उहे हिन पुलिस मुक़ाबले में गिरफ़्तार कयो ज़ख़्मी हालत में। ऐं इन वटां पिस्टल पुलिस मूजिबि पिस्टल बि ठाहियो, जंहिं ते इहे केस दाख़िल थिया ऐं इन्हनि टिनी जवाबदारनि ते जेके आहिनि ज़िले सांगड़ जे मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल आहिनि। फ़िलहाल जेको अञा ताईं इन वाक़िए जो को केस वग़ैरह दाख़िल न आहे थियो, न ई हू 2 जवाबदार अञा हथ अची सघिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त असीं उन्हनि जवाबदारनि जी ॻोल्हा कयूं पिया, जीअं ई हथ ईंदा त असीं उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं वापसि जेल पहुचाईंदासीं। जी शिराज, तव्हांजी महिरबानी।